हाँ पैसे अञा कोन आयो ॾाढी देरि कई लाइ छाजे लाइ असांजो बुख मां साह हलो न अटो वठण लाइ केॾी महिल ईंदो हली वियासीं अरे बा जल्दी अच यार बुख मां साह थो वञे जल्दी कर अटो ॾे जल्दी कर अटो कोन मिलियो हैं अटो कोन्हे छो तो ॾिना घणा मां 40 रुपया 40 रुपया 80 रुपया किलो अटो ब्लैक ते पियो खपे मिले ई कोन थो इतबार करी हेठा ले थे मोटी आवा अटो भी बिले के छितो थियो आया इतबार कर ऐलान थिया न अटो महांगो थिया मिले ई कोन थो माण्हू लाइन लगी पई आ रश बाकी बुध बुख दा मरू साह तो वञा काॾे वञू पाड़े वारा कुछ कोन ईंदा वञू काॾे खुदा तो ॼाणे दिमाग़ कम कोन थो करे बाकी हिकिड़ो बुध लंगर खान वॾा शहर ॾे हिकिड़ो ॾिसी आयो खुलियो आहे हा हुकूमत जी तरफ़ां पोइ जीअं चईं त पोइ हली उते भला आजो को बल हली उते टारियूं अल्लाह काॾे वञू कंहिंखे चऊं हाणे न पर ढोढनि जे लाइ हली लाइन में बीहूं उते धिका खाऊं ज़लील थियूं इन ॿ निगरनि जे लाइ हुकूमत खे इहो नथो थिए माना लंगर खाले खुरनि जे बजाए तव्हां ख़ुदा खे मञो का सस्ताई कयो पिया असां ॿ वेला पंहिंजे घर में का रोटली खाई सघूं मानी खाई सघूं माना का ॿ वेला घर में मानी का उहो बहितर आहे हाणे हुते वञी लाइन में धिका खाऊं ॿिनि ढोढनि जे लाइ ॿिनि वेलनि जे लाइ अरे मुंहिंजा मौला घर खां कमु चढ़ी वियो अथई बिस्मिल्लाह करे हल लंगरनि जो हली को हिसाब किताब कयूं बाक़ी हितां हाणे कमु चढ़ी वियो आहे 150-200 रुपए में त खाली सब्जी थी अचे मूंखे ॿुधा कमायूं था 300 रुपया ख़र्च थो अचे 500 रुपया हाणे त साईं छा कयूं छा थींदो असांजो इन ग़रीबनि जो छा थींदो असां मिस्किन जो छा थींदो अञा मां सोचियां पियो त मूंखे शादी ते वञिणो आहे ॻोठ 2-3 हज़ार उन लाइ हा न प्यार केस तोखे ॾियां थो 2-3 हज़ार तूं खणी शादी ते वञो डिंबक कर हिते असां था मरूं बुख अटो कोन्हे को ऐं हींअर तयारु वेठो तूं मां खणी ॾे अटो त मानी ॾोढो खाईंदासीं बुख था मरूं हींअर बाबा हींअर त गोला जे नाले ते बि कोन थो ॾींदई सम्झे पोइ तूं जीअं मर्ज़ी मां त हलई थो वञ तूं वञ ला धिका खा मां कोन थो वञे लंगर खाइण में संगतदार खे फासां 2-3 रुपया पकोड़ा भला वठी खावां ॾिस यार को पकोड़ा को हाणे भला को हींअर बुख मां साह थो वञे वणा पंहिंजो पाण बिलो कर भा हल माना तूं बात कढियो थो वञी हा पंहिंजो मौला मौला कोई हुक्मरान के का हिदायत दे का सस्ताई करन लंगर खाने के बजाय का सस्ताई करन को गरीब मानू बवेला घर में मानी खाए मुझा मौला कोई को वसीयत दे